इलाज जेको हकीम मीर मोहन जो इलाज पियो करे न वो ॿुधूं था तव्हां वियो हलियो। हमेशा ये तो मुंह में ॿुधो आहे पर थी सके थो त मीर मोहन जो इलाज पूरो थी वियो हुजे। न इलाज पूरो कोन थियो आहे। हकीम मीर मोहम्मद जे लाइ शहर मां दवा खणण वियो आहे। ईअं बि थी थो सघे। पर यार हिकिड़ी ॻाल्हि आहे मीर मोहन खे इलाज मां कुझु फ़ाइदो थियो आहे। मां त मीर मोहन लाइ हरदम दुआ कयां त पंहिंजी ज़ाल सां ख़ुशि रही अॻे घर वारो होशियार न थिएसि। अलाह ख़ुशि कंदुसि। चङो थियो जो रहमान अची घर में ॾिसी वियो। नज़ीरा घर में मौजूद न आहे। बाबा को तुंहिंजो छा ख़्यालु उन्हनि खे पक थी वई त नज़ीरा असां वटि न आहे। अञा उन्हनि खे पक न थींदी। बाबा इहा तुंहिंजी भुल आहे। शेर वारनि जो असां मां शक कॾहिं बि ख़तमु कोन थींदो। बया शक कनि तूं वञी बख्शू वारनि जे घरां नज़ीरा खे वठी अच। बाबा तूं मूंखे नज़ीरा जे मामले में ज़ोर जी मेहंदी न लॻाए त बहितर आहे। बाबा मां तोखे चई चुको आहियां नज़ीरा सां मुंहिंजो हाणे को बि वास्तो न आहे। वास्तो कीअं न आहे? तोखे नज़ीरा सां निकाह करणो पवंदो। बंदूक हण दे न कोई बि नज़ीरा सां निकाह कोन कंदो साईं। बख्शू के मां फोन कयां थो नज़ीरा खे हिते पहुचण ॾे पोइ ॾिसां इनकार कीअं थो करे। मुंहिंजो नालो बि साबा आहे। ॾिस त हाणे कीअं थी नज़ीरा खे ठाहे ठाहे मोकिलियां। भली पोइ मुंहिंजा पुट पढ़जनि या न पढ़जनि इज़त सलामत रही लख कमाया। ॾिसां थी न मां बि कीअं थी आहे कुएं जी शिकिल जहिड़ी नज़ीरा हाणे मूंखे दाबा ॾे रुगो पुॼां शेर वटि। सब कूड़ सी गाना या चोरी काम नज़ीरा जी ख़बर ना आहे। सुना साईं ज़रूरी न आहे त तोखे ख़बर हुजे पर कमु त तुंहिंजनि भाइटनि जो आहे न। मुंहिंजा भाइचा मुंहिंजे सलाह खां सवाइ को बि कमु न आहिनि कंदा। इहा बि ख़बर पइजी वई सुना साईं तुंहिंजा भाइटा तुंहिंजे चवण खां सवाइ कमु न आहिनि कंदा। हा चाचा जे हुकुम खां सवाइ घटि में घटि मां बि कुझु न आहियां कंदो। भला वारस किथे आहे सुना साईं? तव्हांखे ॿुधायो आहे न खाने खे चई छॾियो त भई वारस सां मुंहिंजो को वास्तो न आहे। आहे त तुंहिंजो भाइटियो न तुंहिंजी सलाह खां सवाइ को कमु कंदो। छा पे वकड़ ॾी तो चव न नज़ीरा जी मूंखे का बि ख़बर कान्हे। सुना साईं थोरो मिठो थी ॻाल्हाए तोसां जहिड़ो करणु कोन आयो आहियां। नवाब खान जो न्यापो ॼण आहियां तोखे। तो चलण सां सोबत फ़क़ीर ई ॻाल्हाईंदो आहे सम्झी। सम्झण त तोखे घुर्जे सुना साईं कंहिंसां थो ॻाल्हाईं कीअं थो ॻाल्हाईं? तूं का आफ़त आहीं या शामत आहीं तो ईअं थो ॻाल्हाईं? तूं नवाब खान जो नौकर आहीं नौकर थी ॻाल्हा। सुना साईं नौकर तव्हां नवाब खान जो आहे। तव्हां जहिड़ा त अलाए केतिरा मुंहिंजा नौकर आहिनि जेके सुबुह शाम मूंखे सलाम कंदा आहिनि। हलो हलो हाणे त वञ नवाब खान खे सलाम ॾे सलाम उहे कंदे वञ। हलो त नज़ीरा जे मोटियो जी आहे न आऊं कोन लिकाया था। नवाब खान खे तव्हां ॿुधाईंदुसि सुना साईं पर इहो यादि रखी छॾिजांइ तो मूंसां छा छा ॻाल्हायो आहे। शेरकुट रहमान सुबुह खां वठी सुबुह तक मेरे गोठ ॾींदो आहे नज़ीरा ॾे घुरां। चाचा रमज़ान अलाए इहो चेरियो सोबत फ़क़ीर सां अकेलो झेड़ो कंदो छॾियो। झेड़ो ई त करण वियो आहे। जे सोबत फ़क़ीर इनकार कयो त पोइ झेड़ो ई थींदो। फोन बंदि करे छॾियो अथई न त मां ई ॻाल्हाए वापसि मोटायांसि। अदा तुंहिंजे चवण सां कोन मोटंदो। सुबुह बाबे ई मिनतूं कयूं हुयसि तॾहिं बि कोन मुड़ियो। अलाह ख़ैर कंदो। चाचा रमज़ान तव्हां त ज़मानो ॾिसियो वेठा आहियो छा थो सम्झ में अचे? शेरकुट उन ॾींहुं जेको तव्हां जाबिर ख़ान खे सरेआम बेइज़्ज़तो कयो इहो हुनजो बदिलो पियो वठे। पोइ नज़ीरा खे लिकायो छा जे लाइ? अदा शेर हिन में ज़रूर को त मक़सदु हूंदो न। मक़सद खां सवाइ जाबिर ख़ान नज़ीरा खे उहा नाहे कयो। छा थो सम्झ में अचे? नज़ीरा खे दाबा ॾेई कोरट चाढ़ींदो? इहो पोइ थींदो। मूंखे लॻे थो नज़ीरा कंहिं जाइ में बंदि आहे उनखे प्यार ऐं मार सां कंहिं तरीक़े सां राज़ी कंदो। जेकॾहिं ईअं आहे न त पोइ नज़ीरा ॻोठ खां ॿाहिरि कोन्हे। अदा शेर इहो भला कीअं? छो त नज़ीरा वारे वाक़े खां पोइ चाचो 5 मिंट ॿाहिरि घर खां न निकितो। तूं सही थो चई छो त नज़ीरा सां जेको जाबिर ख़ान ॻाल्हाईंदो उहो पाण ई ॻाल्हाईंदो। शेरकुट तूं ॿियो कमु न कर। तूं जाबिर ख़ान जे वाठनि ते
ऐं फराज़ ते नज़र रख। थी सघे थो नज़ीरा मिली वञे। भाई लो लालू जो नहीं चाहिए बैठ काजे तो नहीं पीरा माया मीर बाबू माया लालू किथे आ सोचो तो तू ही ए लालू जो नक में चंबो है वहां दिस रात तक कोंदो है ना चोती गिली हैं चोती गिली किथे आ लाल खान तो त खाब ॾिठो न तोखे धक कीअं लॻंदो वाण असां कुंदड़ पुटन जा कम लही वई खाब ही खराब थियो छा पे ॾिठई खाब में ॿुधाओ वाणे बाबा लो खाब पे ॾिठो छा ॾिठई खाब में ॿुधाओ ॾिसां थो त मां सपा तो नो मतारो थियो ये डंडो खे तम लालू खे चुकाए थो लालू अॻियां आहे मां पोयां आहे लालू दाऊं तो करे मूंखे बचायो मां मरी वेंदुसि थका लालू मूंखे हिते चंबो कढायो आहे हे ॾिस मथां वारी तो इहो अलाए मक्खी पिया किनी अलाए छा हाणे मुंहिंजो दूनी पे विधी ॾाढो सुठो खाब ॾिठो अथई मां तुंहिंजे लाइ मानी खणी अचां थी हाणे तो मानी खणी आ न मां तो मक्खी पी हटायां ऐं हवा पी हणां अहिड़ी है किस्मत ये भी ॾींहं ॾिसणा हुआ वरी छा थियो थी कहिड़ा पूरा पिया थी अची अबा मेरा अब सोचा थी त जाबिर खान सां झेड़े में असांजो घर बर्बाद थी वियो आहे ऐं जाबिर खान जो जुगो बि खाक थी वियो आहे तॾहिं त सियाणनि सच चयो आहे न त झेड़नि जा मुंहं बरंदे हुजनि झेड़ो सुठी ॻाल्हि न आहे पर निभाइणो त पइजी थो वञे निभायूं त पिया था अञा छा कयूं अरे हेॾे ज़ैबी पुठियां तूं ॿुधायो त मां तोसां कहिड़ी ताती कयां छोड़ी छो कंदी मूंसां ताती हां मूं त न कहिड़ो ॾियो कयो आहे अड़ी मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध इने पंहिंजे मुड़ुस शहर खे ऐं रहमान खे मुंहिंजी बेइज़ती करण खां जो मुंहिंजे घर मोकिलियो हुई अञा अची थी कहिड़ो ॾियो कयो अथमि छा जोड़ी मां तोखे बेइज़तो करायो आहे तूं त अॻई बेइज़ती आहीं असां त तो घटि कई आहे अड़ी मूं छा कयो अथमि जे कयो अथई न उन्हनि ई बेइज़तो कयो अथई बाबा तोखे कंहिं कयो आहे बेइज़तो नालो त खणो ने जो मुंहिंजी ॻाल्हि ॿुध तव्हांजो वतो था ॻोठ ॻोल्हींदा नज़ीरा ॻोठ में ऐं वतो था मुल्क लताड़ींदा अथई ख़बर त ॿुधाए नज़ीरा किथे आहे सापा जे सिर मथो सदको वञी अड़ी तोखे छा ॿुधायां किथे आहे शेर घुरा उनखे त मां उनखे ॿुधाईंदसि जेको मूंखे मारण खां भॻो भॻो पियो अचे मेरा बि तूं वञी शेर खे वठी अच मां सॼो ॾस उनखे थी ॾियां पाण वञी ॿाह खां वठी पकड़ाईंदुसि वाड़ी वा साबा मां हाणे जो हाणे शेर खे ॻोल्हे वठी थो अचां अम्मा जानी मां ॻोठ पे वञा ॻोठ छो थो वञे अजी बाबा काल कई आहे जल्दी ॻोठ अच छो ख़ैर त आहे को कमु आहे छा कम त आहे पर ॿुधाए नथो सघां छो मुराद को अहिड़ो कमु आहे छा जेको तूं मूंखे नथो ॿुधाईं हाजी बाबा मना कयो आहे मां मजबूर आहियां कुझु ॿुधाए नथो सघां मामा एतिरो पुछण जी ज़रूरत कहिड़ी आहे मूंखे ख़बर आहे त ही ॻोठ छो पियो वञे तव्हांजा सभु अंदाज़ा ग़लति साबित थी रहिया आहिनि ठीकु आहे थी सघे थो त मुंहिंजो अंदाज़ो ग़लति हुजे पर बाबा जो त तोखे बहानो हथ अची वियो आहे तूं पाण हाणे ॻोठ रहण थो चाहीं मूंखे ॻोठ में रहण जी का बि ख़ुशी कोन्हे ख़ुशी न सही मजबूरी ई सही हर इंसान जी ख़्वाहिश हूंदी आहे त को न को अहिड़ो इंसान उनजी ज़िंदगी में हुजे जेको उन सां खिली ॻाल्हाए ऐं उनजी गुफ़्तगू सां उनजे रूह खे सुकून अचे अम्मा जानी सोनू खे सम्झायो वहम विकोड़े विया अथसि सच कड़ो आहे सच छा आहे जॾहिं तोखे ख़बर पवंदी त पोइ शायदि तुंहिंजी ख़ुशी जी बि का हद कोन रहंदी मुराद भला अहिड़ी का ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे छा हा मां जानी हाजी बाबा मूंखे हिकु वॾे इम्तिहान में विधो आहे मूंखे अव्हांजे दुआउनि जी ज़रूरत आहे हा राणा ॾे हवाल छा चयो इन सोबत खां नज़ीरा हवाले करे थो या न बाबा साईं कावड़ में तारा फुटारे पियो ॻाल्हाए समझी वियुसि राणा समझी पक थी वई
त नज़ीरा सोबत फ़कीर वटि नाहे। नवाब खान जेकॾहिं तव्हांखे पक आहे त नज़ीरा सोबत फ़कीर वटि नाहे त पोइ वञी ठाहे ठाहे जाबिर में था विझो। जाबिर खान में तव्हां छा? हाणे त मां बि ठाहे हथ विझंदोमांसि। नवाब खान तेसी ताईं मथां जाबिर खान चेहरो ई न हुजे तव्हांखे त तकलीफ़ करणी कोन पवंदी। असां हुनखे बेइज़्तो करे मारींदासीं। शेर खे न्यापो ॾिजां चइजांसि नज़ीरा जे मामले में का मदद जी ज़रूरत हुजे त नवाब चयो मां हाज़िर आहियां। ख़ैर आहे नवाब खान, जाबिर खान सां असां पुॼण लाइक़ु आहियूं। हाँ मासी साहब, ॿुधाए त नज़ीरा किथे? नज़ीरा हिते ई ॻोठ में आहे। पर मुंहिंजी ॻाल्हि ॿुध शेर, तूं जो मूंखे पंहिंजे घर में अची बेइज़्तो करे वे, हां उन ॾोह ॾंडे जो केरु हिसाब ॾींदो? मासी, मां तोखे ॾोह बि ॾींदुसि त ॾंड बि ॾींदुसि। तू रुगो नज़ीरा जो ॾस ॾे। शेर मां हरन ज़ाल न कंहिंसां विहण जहिड़ी न कंहिंसां पुॼण जहिड़ी। जेकॾहिं न सुभाणे इहा ॻाल्हि निकिरी वई त मूंखे त ॻोठ छॾणो पवंदो न। मासी मां वेठो आहियां, तुंहिंजो नालो केरु बि कोन वठंदो। न ई असां तुंहिंजो नालो ज़ाहिर कंदासीं। ऐं तूं ये नमूना छा थी करी? हां ॿुधाए त नज़ीरा काथे आहे? मां चवां थी ज़ेबी मूंसां घणो न ॻाल्हा। तो कहिड़ी कहिड़ी ख़बर त छा आहे ॻाल्हि? मासी जेको मसलो आहे न मूंखे जल्दी ॿुधा त मां हुनजो हल तलाश कयां। शेर मुंहिंजी लॼ रखिजो, ईअं न थियो सुभाणे वरी मूंखे कंध खां वठो अची। इन जाबड़ू है सोबत फ़कीर जे माण्हुनि खां खणायो अथसि नज़ीरा खे। तोखे इहा कीअं ख़बर पई? अॼु मां वयसि जाबिर जे घर, उते फराज़ ऐं मानस ॿई वेठा पिया हाल हवाला कटनि। सो मूं बि लिखी ॿुधो। पर नज़ीरा त चाचे जाबिर जे घर में ई कोन्हे। कल्ह ई सोबत फ़कीर खां नज़ीरा खे वठी अची बख्शू जे घर आयो अथनि। अॼु जाबिर जे घर वेंदई। का मासी साहबा, तुंहिंजी महिरबानी। पर मुंहिंजी ॻाल्हि ॿुध शेर, जाबिर फराज़ ऐं नज़ीरा जो वरी निकाह थो करणु चाहे त फराज़ कोन थो मञेसि। नज़ीरा कॾहिं बि हाणे फराज़ सां निकाह कोन कंदी। ॾाढो चरियो आई शेर, अलाए कहिड़ा डटा ॾेई नज़ीरा खे ऐं शादी जे लाइ राज़ी कयो अथनि। मासी साहबा, हिकिड़ो दफ़ो रुगो नज़ीरा हथ अचे, पोइ ॾिसूं था त कीअं थो सालू खां तलाक वठी फराज़। जनाब, तव्हां ॿई मुंहिंजे कम जा माण्हू आहियो। तव्हां ॿई हमेशह मूंसां गॾु रहंदा आहियो। फराज़ खान, सिर्फ़ तुंहिंजे मथां कुर्बान आहे, हुकुम तुंहिंजो खपे। फराज़ खान, तोसां गॾिजी दुश्मन सां विढ़ण में मज़ो ईंदो। बात हलई नसीर कम जा ई न आहिनि। तव्हां उन्हनि खे छॾे ॾियो। हू बाबा खे हवाला ॿुधाए हुनजी दिलि ख़ुशि। मोहतरमा सोनू, अॼु काल करणी तकलीफ़ कीअं कई अथई? महिरबानी, मूंखे ख़बर आहे त तुंहिंजो पीउ राणा जे हथां मूंखे माराइण थो चाहे, पर तोखे मूंसां हमदर्दी कॾहिं खां थी आहे? मुराद मूंखे मारींदो, पोइ त तोखे ख़ुशि थियणु घुरिजे। मुराद तोसां शादी तुंहिंजो इरादो छा आहे? तूं मुराद सां शादी नथी करणु चाहे? मुराद खे त मारे सघां थो न। बख्शू, तव्हां होशियारी वठ, शिकार पाण ई मरण थो अचे। असांखे ॿियो छा घुरिजे? असां हथियारनि में गोली भरे था रखूं। बख्शू हिन शिकार खे गोलीअ सां न, हिनखे फासाए फतकाए फतकाए मारो। ॻाल्हि कान्हे, ॻाल्हि में न तव्हां सोचींदा हूंदव त सोबत फ़कीर खां चकिरो छो घुरायो आहे। फ़कीर, इहा त तोखे ख़बर हूंदी, असांखे तुंहिंजो हुकुम मिलियो असां त हाज़ुर थिया आहियूं। हूअं ॿियो त ख़ैरु आहे न सोबत फ़कीर? ॿुधा त ख़ैरु आहे। लाल खान ॿुधा त या माई साहब आहे केरु? इन ई पुछण जे लाइ असांखे हिते घुरायो। छा पते सोबत फ़कीर? तव्हां इहो थो पुछां, इन माई साहब जी मूंसां दुश्मनी कहिड़ी आहे? सोबत फ़कीर, इन रन ज़ाल जी तव्हां सां कहिड़ी दुश्मनी? ॻाल्हि छा आहे? लाल खान, तव्हांखे ख़बर न आहे, शेर जे घरां नज़ीरा अगवा थी वई आहे। माई साहबा शेर वारनि खे ॿुधायो आहे त नज़ीरा खे सोबत फ़कीर भाई ते अगवा करे विया।
असांखे ख़बर न आहे पर लॻे थो साबा कंहिंजे चवण ते इहो कूड़ ॻाल्हायो आहे। जाबिर खान खां सवाइ ॿियो मुंहिंजो केरु थी नथो सघे। सोबत फ़क़ीर, जाबिर खान जे ॻोठ में जाबिर खां सवाइ शेर वारा ऐं रहमान वारा बि आहिनि। हाणे कई न कम जी ॻाल्हि चाचा, अॻु में ई ख़बर हुई रहमान नवाब खान वटि आयो हो। मूंखे ख़बर आहे वारस, पर मूं लाल खान खे शाहूर को ॿिनि कमनि लाइ घुरायो आहे। हुकुम कर सोबत फ़क़ीर। शाहूर को मूंखे इहो मालूम करे ॾियो त नज़ीरा अगवा थी आहे या को ड्रामो आहे। सोबत फ़क़ीर, मालूम त करे था वठो, पर जे नज़ीरा अगवा थी विया त पोइ छा कजे? इहा त चवां थो ख़बर वठो न त नज़ीरा कीअं अगवा कयो आहे ऐं भले मुंहिंजे जी कीअं छुपा विझनि। चाचा तूं ज़माने जो माण्हू आहीं, तूं नथो सम्झी नज़ीरा मारिजी वई आहे या मारी वेंदी ऐं खून तुंहिंजी ॻिची में विधो वेंदो। हर वार से ॻाल्हि त भली कई अथई। लाल खान तूं ई ॿुधा छा कयूं? सोबत फ़क़ीर, लाल खान सॼी मुरोठनि खे जोराबा पाराए, जेको वॾो मसइलो कोन्हे को, तूं चुप करे वेही रह। मुराद हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी गौर सां मां गुज़िरियल 2 महीननि खां राणा खे फराद जे मौत जो चई चुको आहियां, पर हू हिन महिल ताईं कुझु न आहे करे सघी। मूंखे लॻे थो त राणा फराद खे न मारींदो। हाजी बाबा, कहिड़ो सबबु आहे जंहिंजे करे राणा 2 महीननि खां फराज़ खे मारे न आहे सघियो? सबब आहे मुराद, सबब आहे, पर सबब खां अॻु में तुझे फातिमा फराज़ जे मौत जी ख़बर ॿुधण थो चाहियां। ॾिस मुराद, जे तूं फराज़ खे न मारे सघी त पंहिंजी मजबूरी हाणे जो हाणे ॿुधाए छॾ। हाजी बाबा, मां तव्हांजी इज़त पंहिंजे पीउ खां वधीक कंदो आहियां, पर गर्ज़ करे मां पंहिंजे ज़हनी अज़ाब खां आजो थियण थो चाहियां। कहिड़े ज़हनी अज़ाब जी ॻाल्हि छो करी मुराद? हाजी बाबा, फराज़ खे मारण को मसइलो कोन्हे को, ऐं मां सोनू सां बि वाइदो करे चुको आहियां। फराज़ मरंदो, पर मां सोनू सां शादी कोन कंदुसि। छो कोन कंदे शादी? सबब आहे हाजी बाबा, पर ॿुधाईंदुसि फराज़ जी मौत खां पोइ। महबूबा, हल हली होता कदे मानी मानी खा, रात कचेरी वचेरी कयूं, पोइ सुबुह जो सवेरे निकिरी वञा। न वारस, बस तूं हल ॻोठ, मां हलां थो ॿिए चकर मानी खाईंदासीं ऐं वञी मिठाई विरहा, नई हयाती मिली अथई। ठीक है बाबा, मिठाई विराए छो। फिर तो आए ना, दिमाग तो कौन खराब थी? घबरा जी तो कौन हुई ना सुना साईं। राणा, ये कड़ी बदमाशी आ? नवाब खान जे हुजूर में हाजिरी भरा है। न तो तू छा कंदे? हां छा कंदे? बुधा छा जला मां नवाब वटि हाजिरी भराया? नवाब खान के अन पहुचाइंदो या मां नवाब खान जो नौकर आ? किन्ना साईं, नवाब तो जण के नौकर रखंदो ही ना है। मतलब तो तू इज्जत सां न हलंदे। इन जो मतलब तो तू इया कोन मनी। हां किन्ना साईं, शौकड़ो पूरो कई।
औरत आहे न, रस्तो छो रोकियो अथव? ये औरत तो सां केरु आहे? छो केरु बि आहे तव्हांजो छा वञे? तव्हां एतिरा ॾाढा मुड़ुसो छा? छो असांखां असांजे औरतुनि जे था पुछो? हलो न ॻाल्हाए रे, ॿुधाए ही केरु आहे? डेडे तव्हांजी औरत आहे? उठ रे। सोटा जेकॾहिं हिकु बि क़दम अॻिते वधाई न, नज़ीरा जो खून तुंहिंजी गीचे में हूंदी। हिक ॿिए जा मुंहं छा था ॾिसो? हलो वापसि वञो। फराज़ बड़े इज़तनि में अथई त नज़ीरा असांजे हवाले कर। मामा साईं, तूं त अजायो अची विच में ख्वार ऐं ख़राब थियो। हल बाबा गीचे में न पव। फराज़ नज़ीरा असांजी इज़त आहे, उनखे इज़त सां असांजे हवाले कर। न फराज़ न, हिननि जे हवाले न कजां, ही मूंखे मारे छॾींदा। ही सोट सोना पंहिंजे ॿिन्ही कननि सां सुठो न कयो अथई नज़ीरा। मां चाहियां न हिन वक़्तु तोखे गोली हणी मारे सघां थो, पर हाणे न मारींदो। बस एतिरो चवां थो त तोखे इज़त रास कोन आई। कहिड़ी इज़त जेका मूंखे सालूअ ॾिनी, या ज़ेबूअ? या उन इज़त जी ॻाल्हि तो करीं जेका मूंखे सोबत फ़कीर ॾिनी? मां उन इज़त जी ॻाल्हि थो कयां जेका तोखे मूं ॾिनी। ख़ैर आहे सोटरा, जेकॾहिं नज़ीरा खे घर में विहारे सघी न त वञी विहारीस। मूं में जेकॾहिं हिम्मत हूंदी न त तुंहिंजे पीउ खां बि नज़ीरा मोटाए वठंदुसि। अचो रहमान। हलो हलो संदासे।